बाहि वाक़े जी ख़बर आहे जेका असां शेयर कयूं पिया। मक़सद लॻो ॻोठ कुरैशी में शफ़क़त अली ख़ान बिजाणी जे हारिन वाहिद चोलियाणी ऐं ॿियनि जे घरनि खे चुल्हि मां चिणग उथण सबबि बाहि वकुड़े वई आहे। बाहि वाक़े सबबि ॻोठाणनि जे घरनि जो अल तल सड़ी रख थी वियो आहे। इतला बावजूदि तंगवानी बाहि विसाइण वारो अमिलो वाक़े वारे हंधि न पहुतो आहे। ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाइण जी कोशिशूं जारी आहिनि, जॾहिं त बाहि वाक़े जा मुतासिर माण्हू खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। ॿिए तरफ़ मुतासिर ॻोठाणनि DC कशमोर कंदकोट ऐं ॿियनि वसवारनि खां मदद जी अपील कई आहे। हा भाई, सॼो घर ईअं सड़ी वियो। ओ इहो बाहि बरिस थो पियो अञा ताईं, टोटल सभु सड़ी वियो मोलाई जो। वाहिद चोलियाणी जो घर बि सड़ी वियो।